इंशाअल्लाह सुभाणे 9 बजे फ़कीर मोहम्मद जुमान खोसो ये गोठ में अजीम शान महफिल मिलाद जंहिंमें असांजा आका इंशाअल्लाह सुभाणे 11 बजे गोठ हाजी अमीर बख्श इज़्ज़त दादर को फारग में अजीम शान जलसा जश्न ईद मिलाद नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मुनक़द कयो वियो आहे जंहिंमें असांजा आका महबूब शरीफ जे रूहानी नूरानी खिताब का फरमाईंदा इंशाअल्लाह सुभाणे शाम जो इरिगेशन कॉलोनी बदीन शहर में हाफिज महमूद सुमरो कादरी तरफा अजीम शान जलसा मिलाद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मुनक़द कयो वियो आहे जंहिंमें असांजा आका रहब रहनुमा हज़रत क़िबला महबूब शरीफ पंहिंजे रूहानी नूरानी खिताब करणु फरमाईंदा ऐं सभिनी दोस्तनि खे दावत ॾिजे थी त हिन अज़ीम शान रूहानी नूरानी जलसे में शरीक थी दिलबर दस्तगीर जे शहज़ादे जो दीदार करे संदन रूहानी नूरानी खिताब ॿुधी आख़िरत जो समर हासिल कंदा। सो सब तो ते खत्म तुंहिंजो कसम कोन तुंहिं जहिड़ो ॾिठमि तुंहिंजो कसम तुंहिंजो कसम हिकु झलक तुंहिंजी लखनि जा होश दिया सुभान अल्लाह। सवेर खां साईं ॾिसे पियो तव्हां सुस्त वेठा आहियो चुस्त थी वियो सुम्ही आहियो चुस्त थी वियो हिकु त मुस्तफ़ा जो मिलाद में मुर्शिद जो दीदार थी रहियो आहे केॾा खुश नसीब आहियूं असां तव्हां जेकॾहिं हिन दौर जे अंदरि कामिल वली जेकॾहिं असां तव्हांजी नज़र जे साम्हूं आहे वली इब्न वली खुदा जी ज़ात जो कसम उन कामिल वली जो बचड़ो गौसल वराह जो तव्हांजे ई असां जेके साम्हूं आहे वरी भी एक दफ़ा पंहिंजे महबूब मुर्शिद करीम जी आमद में मनकबत पढ़ंदसि भली आहे भलारा पीर मुंहिंजा प्यारा भली आहे भलारा पीर मुंहिंजा प्यारा कुर्बान वञा तुंहिंजे कदमनि तां किरोड़ बार ऐं त खुश नसीब आहियां जेकॾहिं मूं अजाणे ते जेकॾहिं मुंहिंजे महबूब मुर्शिद करीम पेर न आहिनि अड़े कादिर जमात जो फ़कीरो खुश नसीब आहियो खुदा जो कसम नाज करो अवाजी लड़ी सोनी लड़ी है हीरन वाली लड़ी है सब अल्लाह जा कामिल वली भला पर ही भलारो एड़ो तर है कि मुस्तफा सा तो मिले खुश नसीब है हो ता मुझे महबूब मुर्शिद करीम जी जमायत मशाइख अहले सुन्नत पाकिस्तान जा सरपरस्त आला जमायत कादरी जिलानी जा रूहानी रहबर रूहानी पेशवा महबूब मुर्शिद करीम या साहिबजादा पीर तरीक़त रहबर शरीयत वली इब्न वली से गुलाम रिजवानी शाह जिलानी दामन बरकत बुलालिया के दिन जे घरन सा वली कार तो चवार साईं के खुश आमदीद साहिबजादा पीर तरीक़त रहबर शरीयत क़िबला साईं ज़ैनुल आबिदीन अल महरूफ बाबा साईं दामन बरकत बुलालिया साईं भी स्टेज ते हैं साईं जिन जा साहिबजादा जे भी मौजूद हैं उन सबन जो थोड़ा तो है मुझे प्यारा दोस्त हर दावत खिताब लहे काबिल एहतराम मुझे उस्ताद मोहतरम साईं मोहम्मद अल महरूफ नाले मिठे बरकत को नालिया के गुजारिश कंदस दावत खिताब दे लहे अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वलाक़िबतु लिल मुत्तक़ीन वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिल अंबिया वल मुरसलीन व अला आलिहि तय्यबीन अत्ताहिरीन व अला शम्सि दुहा व अला बद्रि दुजा व अला कैफिल वरा व अला नूरुल हुदा व अला सदरिल उला व अला आलिका व अस्हाबिका या रहमतल लिल आलमीन अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम कुल बिफ़द्लिल्लाहि व बिरहमतिही फ़बिज़ालिका फ़लयफ़रहू हुवा ख़ैरुम मिम्मा यजमऊन क़ाल अल्लाहु तआला फ़िल क़ुरानिल करीम इन्नल्लाह व मलाइकतहू युसल्लूना अलन नबी
या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि वसल्लिमु तस्लीमा अल्लाहुम्मा सल्लि वसल्लिम अला सय्यदिना मुहम्मद व अला आलि सय्यदिना मुहम्मद मिफ्ताह बाब रहमतिल्लाह अदद मा फी इल्मिल्लाह सलातुन व सलामुन दाइमन बिदवामिल मुल्किल्लाह। सारी ईदों से है बेहतर ईद मीलादुन नबी, सारी ईदों से है बेहतर ईद मीलादुन नबी, देती है कौसर की सागिर ईद मीलादुन नबी। कब्र में और हशर में काम आएगी मोमिन, कब्र में और हशर में काम आएगी मोमिन, ऐसे जोहर दिखाती है ईद मीलादुन नबी। हमदो सना का बाद अल्हम्दुलिल्लाह बदीन शहर में मरकज़ी अंजुमन सल्लल्लाहु अलैहि हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बदीन ज़ेर इत्माम 3 रोज़ा जश्न ईद मीलादुन नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा अजीम शान प्रोग्राम थी रहा है। अजो कोई नाव प्रोग्राम भी जामी नूर मुहम्मदी मस्जिद हाईवे कॉलोनी में तरतीब ॾिनो वियो ऐं सुभाणे राति इंशाअल्लाह ताला नओं प्रोग्राम जामी मस्जिद अक्सा एरिगेशन कॉलोनी में प्रोग्राम रखियो वियो आहे। असांजी इहा ख़ुशनसीबी आहे जो असांजी महफ़िल में मशाइख़ उज़ाम उलमाए किराम तशरीफ़ खणी अचनि था। असां शुक्रगुज़ार आहियूं जमियत मशाइख़ अहले सुन्नत पाकिस्तान या सरपरस्त आला जमात कादरी जिलानी जा रूहानी पेशवा पीर तरीक़त रहबर शरीयत किबला साईं पीर गुलाम रिज़वानी शाह जिलानी दामद बरकातुल आलिया जा हमेशा साईं असां ते इन रबीउल अव्वल जे प्रोग्राम में महिरबानी कंदा आहिनि। असीं दुआ था करूं अल्लाह ताला साईं जे इल्म में अमल में इश्क में ज़िंदगी में अल्लाह ताला बरकत नसीब फरमाए। साईं जो सायो असां साईं जे मुरीदीन मुहिब्बीन बिलख़ुसूस अहले सुन्नत वल जमात जे ॿारनि जे मथां क़ाइम दाइम फरमाए। असां साईं खे बदीन पहचान ते खुशामदीद चऊं था ऐं उन सां गॾु किबला पीर तरीक़त रहबर शरीयत किबला साईं सैयद ज़ैनुल आबिदीन शाह अल महरूब बाबा साईं दामद बरकातुल आलिया जा भी शुक्रगुज़ार आहियूं। साईं जे शहज़ादनि जा भी शुक्रगुज़ार आहियूं। इन्हनि जे नाने जो मीलाद आहे। असां त कुछ न कुछ हासिल करण जे लाइ हिते महफ़िल सजाए वेही रहंदा आहियूं। मीलाद में हिननि जे नाने जो आहे, वरी इन्हनि जे ज़ुबान मुबारक मां निकिरे त इहा वॾी सआदत आहे। क़ुरान करीम में अल्लाह रब्बुल इज़्ज़त जी ज़ात जिते भी कुल जो लफ़्ज़ फरमायो आहे उते को अहम पैगाम आहे। तौहीद जी ॻाल्हि आई। हालांकि अल्लाह ताला कुरान करीम में कई मक़ामनि ते पंहिंजो तारफ़ पाण करायो आहे। अल्लाह ला इलाहा इल्ला हुवल हय्युल क़य्यूम। अल्लाह ताला फरमायो अल्लाह वो आहे जेका सवा को भी इबादत जो लाइक़ न आहे, वो ज़िंदा आहे क़ाइम आहे। ॿिए मक़ाम ते अल्लाह ताला फरमायो अल्लाहुल्लज़ी ख़लक़ अस्समावाति वल अर्ज़ फ़ी सित्तति अय्याम। अल्लाह ताला वो आहे जो ज़मीन आसमान के 6 ॾींहंनि में पैदा कयो। पर जॾहिं तौहीद जो अहम पैगाम आयो त अल्लाह ताला फरमायो कुल ऐं मुंहिंजा हबीब तूं फरमाए वल्लाहु अहद अल्लाह हिकु आहे। आई ॻाल्हि मोहब्बत इलाही जी। अल्लाह ताला फरमायो कुल इन कुंतुम तुहिब्बून अल्लाह। ऐं मुंहिंजा हबीब अगर आऊं कंहिंसां मोहब्बत करणु चाहियां त जिब्राइल खे हुकुम कंदो जिब्राइल वञ माण्हू जे दिलनि में मुंहिंजे दोस्त जी प्यारे जी मोहब्बत। पर जेकॾहिं तुंहिंजो प्रोग्राम थी वञे त अल्लाह मूंसां मोहब्बत करे त उन खे रस्तो ॿुधाए छॾ। फ़क़्त बि उन तव्हांखे अल्लाह जी मोहब्बत रसूलुल्लाह जी ताबेदारी मां मिलंदी, फरमान बरदारी मां मिलंदी, इश्क़ मुस्तफ़ा मां मिलंदी। जॾहिं मोहब्बत हूंदी त फरमान बरदारी थींदी। आई ॻाल्हि आले रसूल जी अहल बैत अतहार जी। अल्लाह ताला फरमायो कुल ला असअलुकुम अलैहि अजरन इल्लल मवद्दत फिल कुर्बा। ऐं मुंहिंजा हबीब बचड़ा बि तुंहिंजा आहिनि, तूं ई फरमाए
तो मुझे सदके में सब कुछ मिलो है। पूरी कायनात जो रंगीन मुस्तफा जे सदके नमाज रोज़ो ज़कात हज सब कंहिं शइ जो तलबगार कोन आहियां इल्लल मुबद्दत फिल कुर्बा अहल बैत जी मोहब्बत घुरा। आई ॻाल्हि मुंहिंजे हबीब जे मीलाद जी अल्लाह ताला फरमायो कुल मुझा हबीब मीलाद वो तो जो है फरमाए तू कुल बेफज़लिल्लाहि व बिरहमतिही फबिज़ालिका फलयफ़रहू। जेकॾहिं अल्लाह ताला तव्हां ते फज़ल कयो आहे रहमत कई आहे त पोइ ना ख़ुशि न थियो फलयफ़रहू ख़ुशी मल्हायो। अल्हम्दुलिल्लाह अहले सुन्नत व जमात वारा आशिक़ रसूल महबूब जो जेको मीलाद मल्हाए रहिया आहिनि इनमें ख़ुशी जो इज़हार करे रहिया आहिनि। इहो हुक्म ख़ुदाबंदी बि आहे सुन्नत मुस्तफ़ा भी आहे सुन्नत सहाबा भी आहे सुन्नत औलिया अल्लाह भी आहे। अल्लाह ताला जी सुन्नत आहे सब का पहिरियों मीलाद अल्लाह रब्बुल इज़्ज़त जी ज़ात फरमाए त हिन मीलाद के ईद करे मल्हाईंदा आहियूं त असांखे इहे शैतानी विसविसा विदा वेंदा त ईद बि ईद उल फितर ईद उल अज़हा इवन ईद मीलादुन नबी किथां आई। आका अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो अल जुमा तो यौमुल ईद जुमे जो ॾींहुं ईद जो ॾींहुं आहे। साल में 48 जुमा त 48 ईदूं 50 जुमा त 50 ईदूं 52 जुमा त 52 ईदूं। जुमे जे ॾींहुं मुंहिंजे हबीबन फरमायो सैयदना आदम अलैहिस्सलाम जी पैदाइश जो ॾींहुं आहे। जे आदम जी पैदाइश जो ॾींहुं ईद जो ॾींहुं आहे त पोइ ही त अॻियां जो बि नबी आहे पोयन जो बि नबी आहे मुंहिंजो नबी पाक नबीअनि जो नबी आहे। जे आदम जे अलैहिस्सलाम जी जे ॾींहुं पैदा थियो उहो ईद जो ॾींहुं आहे त मुंहिंजे हबीबन करीमन जे अचण वारो ॾींहुं त ईदनि जी बि ईद आहे। मुंहिंजे हबीबन करबन फरमायो अम्मा आयशा सिद्दीक़ा रज़ी अल्लाह ताला अन्हा खे ऐं आयशा तोखे ख़बर आहे त ईमान जो ईमान छा आहे ईमान जो ईमान छा आहे। मुझे हबीबन फरमायो ऐ आयशा सिद्दीक़ा रज़ी अल्लाह ताला अन्हा ईमान जो ईमान वो मुस्तफ़ा जी साथ आहे। ईमान जो ईमान ऐं जे जश्न ख़त्मुल कुरान थींदा आहिनि हर को मल्हाईंदो आहे। हदीस बुखारी जा जश्न मल्हाईंदा आहिनि जश्न देवबंद मल्हाईंदा आहिनि जश्न अहले हदीस मल्हाईंदा आहिनि पर जश्न ख़त्मुल कुरान त हर साल मल्हाईंदा ऐं चयो वेंदो हर साल न मल्हायो। पोइ लैलतुल क़द्र हर राति छो मल्हाई वेंदी आहे। जंहिं राति में कुरान शरीफ़ नाज़िल थियो लैलतुल क़द्र खैरुम मिन अल्फ शहर अल्लाह जो कुरान तो फरमाए उहा राति 1000 महीने जे रातियुनि खां भली आहे जंहिंमें कुरान नाज़िल थियो आहे। अरे को छो नथो बदबख्तो इन ॻाल्हि खे सम्झो त जंहिं राति कुरान नाज़िल थियो आहे उहो 1000 महीने जी रातियुनि खां भली आहे ऐं जंहिं राति में साहिब कुरान जी ज़ात आई आहे उहो त लखनि रातियुनि खां बि अफ़सल हाल आहे। अल्लाह ताला फरमायो जेकॾहिं अल्लाह अव्हां ते फज़ल कयो आहे फज़ल अहिड़ो वलौला फज़लुल्लाहि अलैका अज़ीमा रब्बे फज़ले उला और क्या चाहिए मिल गए मुस्तफ़ा और क्या चाहिए। अल्लाह ताला का दुआ है जेस ताईं क़यामत क़ाइम थींदी तेस ताईं महबूब जा मीलाद थींदा ई रहंदा। हिकिड़ा ईंदा ॿिया बींदा पर महबूब जा मीलाद थींदा रहंदा। अल्लाह ताला का दुआ है अल्लाह ताला ने कामिल वली जो सायो असांजे मथां तव्हांजे मथां सभिनी अहल ईमान वारनि जे मथां क़ाइम दाइम फरमाए। वरी बि दुआ आहे अल्लाह ताला साईं क़िबला साईं जे इल्म में अमल में इश्क में सोज़ में आवाज़ में फैज़ में बरकत नसीब फरमाए। वमा अलैना इल्लल बलागुल मुबीन।